नासरीन, हैदराबाद सेंट्रल जेल में उमर कैद जी सज़ा भोगींदड़ कैदी चाकू से हमलो करे सिपाही अब्दुल अज़ीज़ के क़त्ल करे छॾियो आहे। उन हवाले से वधीक अपडेट करे रहियो आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर सलीम मल्हा। जी सलीम, अपडेट कजो। जी बिल्कुल, सेंट्रल जेल हैदराबाद में एक पुलिस एहलकार जो लाश सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल किया वियो आहे। 40 वरियन जो एहलकार है अजीज पहर, उन जो लाश जो सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल किया वियो आहे जीअं पोस्टमार्टम थी सके। एहलकार के जिस्म ते छुरिन जा निशान आहिनि। ॿुधायो पियो वञे त सज़ा याफ़्ता कैदी आहे अब्दुल्ला, उन जो पुलिस एहलकार अजीज पहर सां कम करण जे मामले तां मुंहवारी थी, जंहिंखां पोइ कैदी जेको आहे कावड़ में अची एहलकार सां झेड़ो करे मथस हमलो कयो, जंहिं दौरान पुलिस जो एहलकार आहे उहो मारिजी वियो आहे। सिपाही जो लाश हिन वक़्तु सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल कियो वियो आहे ऐं सिपाही जा जेके वारिस आहिनि उहे बि अस्पताल पहुचण शुरू थी विया आहिनि। ॿिए पासे जेल इंतज़ामिया स्टोडियो ते जेका मौजूद पुलिस आहे उहा जेको आहे कंहिं बि मामले जे मुतलिक़ ॿुधाइण खां जेको आहे उहो इनकार करे रही आहे। जी सलीम, अव्हां जी मेहरबानी।